सुभान अल्लाह अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रब्बिल अव्वल शरीफ़ जो चंड बीहजी वियो तव्हां सभिनी मुस्लमाननि जे लथ लथ मुबारक। तव्हां छा पिया सोचो? सोचां इहो पियो त साईं असांजो प्यारो मोहसन दोस्त मोहतरम मोहम्मद सलमान ख़ासकली हुसैनी जो अॻिले साल जो एल्बम नंबर 45 असां मिलादी यार हूं केतिरो तमामु सुपर हिट वियो हुयो पूरे ओवरऑल पाकिस्तान में। हर शहर में हर ॻोठ गली गली में भाऊ मोहम्मद सलमान ख़ासकली हुसैनी जूं नातूं असां मिलादी यार हूं गूंजन पियूं, हर जाइ ते ॿुधण में पियूं अचनि, हर महफ़िल में ॿुधण में पिया आहियूं। सोचां थो त हिन भेरे उहो एल्बम कीअं हूंदो, उहा उन जहिड़ी का नात ॿी का असांखे मिलंदी। इंशाल्लाह असां वरी बि उमेद कयूं था त जेको हीउ एल्बम हूंदो उहो हिट हूंदो ऐं तव्हां बि उमेद अहिड़ी रखो जेका अॻ में तव्हां एल्बम मां जेको ॿुधो ऐं तव्हांखे झुमायो। इंशाल्लाह हिन भेरे बि जिते जिते वेंदो झरजंग में शहर बहर में इहो एल्बम पंहिंजो नाम पाण ई कढंदो। उमेद इहा ई आहे। जियो जियो मिलादी, जियो मिलादी, जियो मिलादी। जान तो ते जान कया गिट्टी खरड़ा सजाए रोज पे मिलाद कया मुना मिलाद कया आका मिलाद कया आम कया जाम कया कया जिए देखो चंद्रमा। अस्सलामु अलैकुम साईं अल्हम्दुलिल्लाह महबूब जी आमद जो महीनो बेजी चुको आहे ऐं तव्हांजे लाइ मां तोहफ़ो खणी आयो आहियां ऐं आशिक़ान रसूल जे लाइ जेके बि आशिक़ान रसूल असांजा ॿुधंदड़ आहिनि एल्बम खे पसंदि करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ एल्बम नंबर 48 जेको इंशाल्लाह चंद घड़नि में रिलीज़ थींदो ऐं गुज़िरियल साल जीअं असां मिलादी यार आहियूं इंशाल्लाह हिन दफ़े मिलादी आहियूं। सुभान अल्लाह रब्बिल अव्वल शरीफ़ अहमद मुस्तफ़ा जो माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु बहितरीन तमामु लख लख मुबारक। माशाअल्लाह अवां जो ज़िक्र हले पियो अचानक तव्हां अची वियो असांखे उमेद आहे त कुझु न कुझु तव्हां असांजे लाइ आदो ज़रूरु हूंदो। ओचिते असांखे इहो सरप्राइज़ मिली वियो जो तव्हां जहिड़ी सुहिणी सूरत अॻियां अची वई ऐं तमामु बहितरीन माशाअल्लाह जो इहो एल्बम अची वियो आहे ऐं इन एल्बम जो ई असांखे तमामु घणो बेसब्री सां इंतज़ारु हो कुझु ई घड़ियुनि में इंशाअल्लाह असांजे हथ में हूंदो।